फरीदाबाद में खबर ईंदा हलो त फरीदाबाद में पीपी उम्मीदवारनि जी कामयाबी जी खुशी में पीपी कारकुननि ऐं हिमायतनि पारां रैली डेरा हाउस खां कढी वई। रैली पीपी जे कामयाब थियल उम्मीदवारनि जिला काउंसिल मेंबर अब्दुल सलीम खान डेरो, चेयरमैन जुल्फकार अली कलोड़ो, वाइस चेयरमैन सिकंदर अली डेरो, पीपी अगवान सनाउल्ला खान डेरो ऐं ॿियनि जी अगवानी में शानदार रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी सिटी गेट ते पहुती। उन मौके ते पीपी जिला काउंसिल जे कामयाब मेंबर अब्दुल सलीम डेरो, चेयरमैन जुल्फकार अब्बासी खिताब कंदे चयो त फरीदाबाद जी बाशऊर अवाम पंहिंजो कीमती वोट ॾेई कामयाब कयो। पीपी अवामी सगारी पार्टी आहे। यूसी में अवलियत जी बुनियाद ते तरक्याती कम कराया वेंदा। फरीदाबाद जे ॻोठनि खे रिंगबंद ॾियारिया वेंदा। हिननि चयो त यूसी में बोर मुतासिरनि जी बहाली लाइ अहम किरदार अदा कंदासीं। अवाम सां दुख सुख में गॾु हूंदासीं। जॾहिं त रैली खे आशिक अब्बासी, रईस गुल हसन, खासकेली आशिक गाइचो ऐं ॿियनि रैली में अगवाननि ते गुलनि जी शानदार वर्खा कई। सोमरो 3D वॉलपेपर एंड पीवीसी पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के पीवीसी वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड पीवीसी पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।